खुदा जी साणाई थिए रुगी गटर साफ़ जो फोटू था कढाराइनि ढकण पिया हणूं वॾो कमाल थी वियो हिते माण्हू रुली आहे। टिकटॉक ते तव्हांखे सभु शइ नज़र ईंदी, तव्हांखे जेको अमली तौर ते कुझु बि नज़र न ईंदो। हिन रोड तां गुज़रण सम्झो ईअं आहे त बस हिकु 2-3 जबल क्रॉस करणा जंहिंमें असांजी गाॾी सस्पेंशनूं दॿा लॻी पियूं आहिनि। जॾहिं टाइम अच खॾा ई खॾा, जॾहिं टाइम अच खॾा खॾा, मुसीबत ई मुसीबत आहे। जॾहिं बि बरसाति थिए थी त हिते पाणी दुबनि जा दुबा बि रहे थो। नयुनि गाॾियुनि जूं जेके बॉडियूं आहिनि उहे वञी हेठि लॻनि, 3 खां 4 फुट खॾा। जी बिल्कुलु, असीं हिन वक़्तु कराची ज़िले ओभर जे सफूरा टाउन वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। सफूरा टाउन वारे इलाइक़े में जेके तरक़ियाती कम आहिनि, अवाम जिन आज़ारनि खे मुंहुं ॾेई रही आहे, ख़ासि तौर ते हितां जा रोड, हितां जा रस्ता, ड्रेनेज ऐं पीअण जे तोड़े इस्तेमाल जे पाणीअ जी खोट, अवाम कहिड़ियुनि कहिड़ियुनि तकलीफ़ुनि में मुब्तला आहे, कहिड़े कहिड़े आज़ार खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अॼु असां उन्हनि सभिनी मामलनि मसइलनि ते, ख़ासि तौर ते हितां जा जेके सियासी समाजी अॻुवान आहिनि, हितां जा जेकी स्टेक होल्डर्स आहिनि, उन्हनि सां हिन मामले ते ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त आख़िर कराची जूं ख़ासि तौर ते जेकी सिंधी वसंदियूं आहिनि, हेॾो वॾो सफूरा टाउन आहे, उन सफूरा टाउन में आख़िर सिंधी वसंदनि खे सहूलियतुनि खां महरूम छो रखियो वियो आहे, उन जा कहिड़ा सबब आहिनि। खुदा जी साणाई थिए रुगी गटर साफ़ जो फोटू था कढाराइनि ढकण पिया हणूं वॾो कमाल थी वियो हिते माण्हू रुली आहे। यूसी ऑफिस वारो रोड ते वञी ॾिसो, मेन रोड आहे। बाबा सफूरा चौरक ते छा हालत आहे। हीउ सॼे जो टाउन, हूं त कराची सॼी बिगड़ी पई आहे, सॼी कराची में को कमु कोन्हे सही, पर हिते बि कोई कमु कोन्हे। हाणे हीउ चवनि था अलाह करे मींहुं वसनि रोड ठाहियूं, वरी टुटनि, वरी पैसा कमायूं। करप्शन 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 हिननि जी मेंटेलिटी इहा आहे। यूनिट हाणे यूसी 12 लख बजट आहे, पुछूं था कि ₹1 रुपयो थो वञे थो मिनिस्टर साहिब ॾे, हर सिंध जी यूसी मां ₹1 लख रुपयो। तव्हां सम्झो था 1100 यूसियूं आहिनि, 1100 लख मिनिस्टर साहिब खे मिलनि था हर महीने। अदा 50,000 पार्टी ॾे थो वञे, 50,000 डिवीज़न ॾे थो वञे, 50,000 फलाणा उहिदेदारनि जे ख़र्चनि। इहे सभु पाण नानी वेड़ो करे यूसियूं कमाई जो ज़रियो आहिनि। तव्हांखे ख़बर हुजणु खपे जेकी GST था असां ॾियूं, जनरल सेल्स टैक्स, ॿिया त टैक्स इलाही आहिनि, उन जो असांखे रिटर्न थींदो आहे 3%, 14%। हाणे उहो 14% सॼो हिते लॻाइणो आहे। असांजा पंहिंजा पैसा आहिनि, हिन जा पैसा न आहिनि। उहे त खायो था वञनि, पर हीअ त हाणे मां वञी ॾिसां बर्थ सर्टिफिकेट ऐं डेथ सर्टिफिकेट जा पैसा था वठनि। सॼी कराची ते ॾुख थो थिए, पंहिंजा इलाइक़नि जो छो नथो थिए। असां हे नंढा बच्चा वञनि पिया मोटर साइकिलनि ते, केॾा परेशान। असांजी नियाणियूं थियूं अचनि, राति जो असांजी मुंहिंजी छोकिरियूं यूनिवर्सिटियूं पढ़ंदियूं आहिनि, केॾी हालत में हूंदियूं। मूंखे चवंदियूं बाबा असां 3 कलाक था लॻनि वञी नेशनल इंस्टीट्यूट इंडस्ट्री यूनिवर्सिटी ताणी, माना बर्बाद बि अची किरी पवंदियूं आहिनि। अहिड़ा रोड आहिनि। मारोड़ा जो साम्हूं रोड त ॾिसो, रक्षन जे ॿारनि नियाणी सां छा हालत आहे। रोडनि जी जेका टुटल फुटल हालत आहे, पीअण जे पाणीअ जा, इस्तेमाल जे पाणीअ जा मसइला आहिनि, उन खां अलावा जेको आहे सो ॿियूं जेकी सहूलियतूं आहिनि, उन्हनि खां माण्हुनि खे महरूम रखियो वियो आहे। सो प्रोग्राम ॾिसंदा रहो, असां सां गॾु हुजो, ऐं असां तव्हांखे वधीक हिन इलाइक़े जूं ॿियूं जेकी शयूं आहिनि उहे पिणु ॾेखारींदासीं। पूरा रोड गंदा है। अभी बीच में मैं आया था तो मेरी गाड़ी का जो है स्प्रिंग टूट गया था। 2200 रुपये का स्प्रिंग टूटा गाड़ी का, जो है सिर्फ इस गड्ढे की वजह से। अब यहाँ से लेके और बिल्कुल पीछे तक जो बिल्कुल रोड है, फिर उसके अलावा पानी भर जाता है यहाँ पे। पानी की वजह से दिखता नहीं है हमारे को यहाँ पे गड्ढे हैं या नहीं। हम गाड़ी लाजमी पता निकालना पड़ती है, मजबूरी है हमारी, तो इसकी वजह से हमारा नुकसान बहुत होता है। हे रोड त जॾहिं खां असां हिते रहणु शुरू कयो आहे, तक़रीबन असांखे कोई 14-15 साल थी विया आहिनि, तॾहिं खां रोड जी कंडीशन असां ईअं ई ॾिसूं था। हिन रोड तां गुज़रण सम्झो ईअं आहे त बसि हिकु 2-3 जबल क्रॉस करणा जंहिंमें असांजी गाॾी सस्पेंशनूं दॿा लॻी पियूं आहिनि। असांजा अंदरां पुर्ज़ा कमु करणु छॾे विया आहिनि, पर रोड नथो ठहे अञा ताईं। रोड असांखे इलाही सुरनि में बि छॾियो आहे। हिन रोड खे तक़रीबन 3-4 साल थी विया आहिनि। हिन रोड जो हालत ईअं ई आहे, माना जेको पाणी अचे थो, माना बरसाति जो पाणी बि हिते बेजी वञे थो, लाइन जा पाणी बि बेजी वञनि था, गटर जो पाणी बि बेजी वञे थो। माना कोई हिन शहर खे माना को तरपियाती शहर आहे ई न। जॾहिं टाइम अच खॾा ई खॾा, जॾहिं टाइम अच खॾा खॾा, मुसीबत ई मुसीबत आहे। 2-3 गाॾियूं हिते कल्टी थिया आहिनि, मोटरसाइकिल वारा किरी पिया आहिनि, बाइक वारा किरी पिया आहिनि, असां रक्शे वारा किरी पऊं था, लेकिन सहूलियत कोई बि न आहे। अलहज़र गार्डन खां वठी जमाली पुल ताईं ही डबल रोड मेन रोड आहे ऐं ही सालनि खां ख़राब पियो आहे। जॾहिं बि बरसाति थिए थी
त हिते पाणी दुबनि जा दुबा बीह रहे थो ऐं उन पाणी बीहण जे करे जेके आहिनि मच्छर ऐं ॿियूं जेके जरासीम कुझु जेके आहिनि शयूं उहे वधनि थियूं, जंहिंजे करे बीमारियूं बि वधियूं आहिनि। पर अफ़सोस इहो आहे त टाउन इंतिज़ामिया जेका हितां जी टाउन सफ़ूरा आहे या हितां जी जेका लाॻापियल यूसीज़ आहिनि उहे इन्हनि ते बिल्कुलु बि ध्यानु कोन थियूं ॾियनि। न सिर्फ़ु हिन रोड जी हालत आहे पर मजमूई तौरु जेके इहे असांजो सफ़ूरा टाउन आहे इन जूं जेके 5 खां 6 यूसियूं आहिनि, हिकु ॿ यूसी खे छॾे करे बाक़ी चइनि 5 यूसी ऐं नियायती अफ़सर सां चवणो पए त जिथे पीपल्स पार्टी जा नुमाइंदा वेठा आहिनि उते त सफ़ा हालत अबतर आहे। असांखे लॻे थो त कश्मीर कंदकोट ऐं असां जेकाबाद वेठा आहियूं ऐं सिंध जा जेके ॿिया पसमानदा इलाइक़ा आहिनि उते वेठा आहियूं। रोडनि जी हालत आहे त हितां अगरि तव्हां लंघंदव त नयुनि गाॾियुनि जूं जेके बॉडियूं आहिनि उहे वञी हेठि लॻनि, 3 खां 4 फुट खॾा ऐं आए ॾींहुं हिते रोड एक्सीडेंट थिए थो। जॾहिं गटर उथलनि पिया हिते पोयां नज़र अचे थो त माण्हू रूट चेंज था कनि, फैमिलियुनि सां गॾु वन में थिए थो त आए ॾींहुं हिते एक्सीडेंट थियनि था ऐं राति जो 6 खां 7 बजे खां पोइ हिते बदअमनीअ जो राज आहे त माण्हू सेफ कोन्हे ऐं फ्रियूं थियनि थियूं। असां सम्झूं था त न सिर्फ़ु पीपल्स पार्टी आहे न हली आहे, न सिर्फ़ु इहा करप्शन आहे पर इहा हिकिड़ी अकरबा परवरी पंहिंजा नवाज़ी ऐं गुरू ई मुफ़ाद आहिनि। यूसी 3 सचल ॻोठ जा चेयरमैन मोहतरम ताज मोहम्मद वसाण साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। तव्हां इहो ॿुधाइजो त असां पब्लिक सां ॻाल्हाए आया आहियूं, ख़ासि तौर ते असांजे हिन इलाइक़े जा जेके 3 मेन रोड आहिनि, मुख्य रोड आहिनि, उन्हनि जी थोरी जेका हालत आहे उहा ख़राबु आहे। अवाम जेको आहे उहो कावड़ वारी सूरत हाल में मुब्तला आहे, छाकाणि जो उन्हनि जे काफ़ी ख़दशात बि आहिनि त इन्हनि रोडनि जा केतिरे ई अरसे खां कम न थिया आहिनि। उन खां पोइ असां हिननि इलाइक़नि में कम जी शुरूआति कई ऐं माशाअल्लाह हीअ जेका असांजी यूसी सचल आहे उहा अंदरूनी जेके असांजो हितां जूं इंफ्रास्ट्रक्चर आहे, ख़ासि करे जेके रोड, सीवरेज सिस्टम या रोडनि जो जेको आहे सो पेवर ब्लॉक या पीअण जो पाणी जेका तमामु सख़्तु खोट हुई, अणाट हुई, इन्हनि सभिनी शयुनि जो हिते पूरा कयो आहे असां। ऐं हीअ जेके तव्हां ज़िक्र कयो आहे जिन रोडनि जो, इहे असांजा वॾा रोड आहिनि जेके लिंक थियनि था सुपर हाईवे सां ऐं ॿिए तरफ़ मलिर कैंट वारे रोड सां ऐं हिन तरफ़ जेको आहे सो यूनिवर्सिटी रोड सां। त ज़ाहिरी आहे इहे जेके रोड आहिनि इहे असां यूसी ऐं टाउन जे डोमेन में न आहिनि, इहे KMC KDA सिंध गवर्नमेंट जे हिन में आहिनि। पर मां तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधायां थो त असां यूसी लेवल ते ऐं असांजे टाउन चेयरमैन जे कोशिश सां हिन दफ़े इहे सभु रोड ठहण जे लाइ अप्रूव थी विया आहिनि ऐं हींअर प्रोसेस में आहिनि। ऐं कुझु रोडनि ते त असांजे स्कीम 33 में तव्हांजे मीडिया जे अक्सां ज़रूरु हुननि ॾिठो हूंदो त उहे रोड तामीर थिया पिया आहिनि, कुझु हींअर उन्हनि ते वर्किंग हले थी पई। इन्हनि जिन तव्हां रोडनि जो ज़िक्र कयो आहे हिन वक़्तु उन्हनि जी तमामु ख़स्ता हालत आहे ऐं अवामी लेवल ते जेकॾहिं माण्हू घुर कनि था, अवामी लेवल ते जेकॾहिं माण्हू तनक़ीद कनि था उहा उन्हनि जी जाइज़ आहे। पर मां तव्हांखे यकीन करायां थो ऐं ख़ुशख़बरी ॾियां थो त असां इहे रोड मंज़ूर कराए चुका आहियूं एज़ अ यूसी चेयरमैन, छाकाणि जो हे जेको इदारो आहे तव्हांजो कचिरो खणण वारो उहो बि तव्हांजे डोमेन में अचे थो, त छा हिन इलाइक़े खां ॿाहिरि का पॉइंट न आहे जिते असां डंपिंग पॉइंट ऐं कचिरो जेको आहे ॿाहिरि उछले सघूं? हीअ जेका इंसानी आबादी आहे उन ते को असर अंदाज़ न थिए? तमामु हिकिड़ो अहम सुवालु आहे तव्हांजो ऐं बुनियादी सुवालु आहे। मां हुनजे लाइ इहो ई चवंदुसि त इहो जेको रोड आहे ऐं हिन जे ॿाहिरों जेको इहा प्लाट पियल आहे उन ते गवर्नमेंट ऑफ सिंध अॼु खां काफ़ी साल पहिरियों स्कीम मंज़ूर कई। उहा स्कीम शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो फैमिली पार्क जे नाले सां आहे ऐं उन जे लाइ गवर्नमेंट रक़म बि रखी ऐं इहा ज़मीन अलाट बि कई। पर जीअं त जेको आहे सो हिते असांजे सिस्टम में अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जो किन माण्हुनि उन ते स्टे वञी वरितो ऐं कोर्ट मैटर थी वियो, जंहिंजे करे इहा स्कीम जेका आहे सो काफ़ी सालनि खां जेको आहे सो रुली पई आहे। हाणे ज़ाहिरी आहे इहो जेको ख़ाली प्लाट आहे उन ते हिननि आबादियुनि जा माण्हू गंद कचिरो उछलाइनि था या जेको आहे सो उते इन क़िस्म जी जेका आहे सो पंहिंजो प्रॉब्लम आहे। ऐं असां यूसी लेवल ते ज़रूरु कोशिशि कयूं था टाउन लेवल ते त सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जो जेको इदारो आहे सफ़ाईअ जो उहो उते वञी सफ़ाई करे, जंहिंजे करे सफ़ाई थिए थी। पर जीअं त तमामु वॾे पंहिंजो एरिया ते एकड़नि में फैलियल प्लाट आहे, ख़ाली प्लाट आहे, हिते पाण वटि इहो थींदो आहे जिते बि का ख़ाली प्लाट हूंदी आहे
पियो हूंदो आहे या का लावारिस शइ हूंदी आहे उन ते इन क़िस्म जी जेका आहे सो दड़ हूंदी आहे। UC4 अल अज़हर गार्डन जो जेको चेयरमैन आहे बशीर अहमद खासकेली साहब, उहे हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि। UC4 जा तव्हां चेयरमैन आहियो, तव्हांजी जेका जुरिस्डिक्शन आहे, तव्हांजी जेका UC जी हद आहे, उन में रोडनि जी ॾाढी खस्ता हाल लॻी पई आहे, रोड टुटल फुटल आहिनि, पाणी बीठो आहे ड्रेनेज जो। आख़िर तरक़ियाती कमनि में अॻु भराई छो नथी थिए? सेवरेज जी लाइन में ॿ फॉल्ट आहिनि। हिकिड़ो फॉल्ट आहे त इन सां पाणी जी लाइन मिक्स थी वई आहे। जॾहिं टाइमिंग वारो पाणी हिकु न ॿिए ॾींहुं एॾे पाणी जो छोड़ थींदो आहे इन पासे ॾे, उन ॾींहं ते इहो सेवरेज लाइन उबलंदी आहे। किथां न किथां पाणी जी लाइन इन में को कनेक्शन कनेक्ट थी वियो आहे, तंहिंजे करे इहा उबलंदी आहे। जेकॾहिं तव्हां पाणी जे वारे जे ॾींहं ते वञी ॾिसंदव त इहा लाइन उबलियल हूंदी या मथे चढ़ियल हूंदी। जेकॾहिं पाणी जो वारो न हूंदो उन में, वाटर बोर्ड जो पाणी लाइन जो वारो न हूंदो त इहा लाइन सुकल हूंदी। मुस्तक़िल हल आख़िर उन जो छा आहे? वाटर बोर्ड खे लिखियो आहे त वाटर एंड सेवरेज बोर्ड पाणी ऐं सेवरेज जी लाइन खे चेक करे। ऐं नंबर 3 इन सां PRT जो मसइलो आहे त पुल जे परियां हिकिड़ो चेंबर जेको ठहिणो हुयो उहो अञा ताईं न ठहियो आहे। ऐं उते जेको असां हिकिड़े मेन होल खे ॿिए मेन होल सां ओपनली कनेक्ट कयो आहे, जिते कॾहिं कॾहिं फ्लो जेको आहे माना सही वञे थो, कॾहिं कॾहिं उहो रुकिजी वञे थो। जंहिंजे लाइ असां BRT वारनि खे चयो आहे। BRT वारा जॾहिं इहा पुल पूरी कंदा त उहा बि जेको पंहिंजो चेंबर आहे सेवरेज जो उहो ठाराईंदा ई। उनखां पोइ इहो जेको थोरो घणो पाणी निकिरे थो उनजो इनशाला ख़ात्मो थी वेंदो। हलूं था अॻियां ऐं आवाम खां ॿीहर पुछूं था। तो ये जेके जाली मैंडेट जे ज़रिए टाउन ते क़ाबिज़ जेको चेयरमैन वेठो आहे उनखे पंहिंजे जेको आहे सो पंहिंजो ॿिनि जॻहियुनि तां निकिरण जी फुर्सत ई कोन थी निकिरे। हिकिड़ी अथसि करप्शन, ॿियो अथसि जेको आहे सो पंहिंजो उहो जेको हू सुबुह शाम करे थो पियो टिकटॉक ते तव्हांखे सभु शइ नज़र ईंदी, तव्हांखे जेको अमली तौर ते कुझु बि नज़र न ईंदो। असांजो हीउ जेको सफुरा टाउन आहे हिन में ही 4-5 रोड आहिनि, मेन रोड आहिनि, उन्हनि जी हालत तव्हां ॾिसो त हीउ रोड टुटल फुटल, इंफ्रास्ट्रक्चर असांजो तमामु घणो गंभीर। इन खां अलावा जेको आहे सो सेवरेज सैनिटरी जेको आहे सो वर्कर जेके आहिनि या सफ़ाई सुथराई जो जेको कमु आहे उहो न हुजण जे बराबरि आहे। तरक़ियाती कमु त अञा बाद जी ॻाल्हि आहे। ऐं तरक़ियाती कमु जेके हीअ चवनि था त कागज़नि में ॾेखारनि था या जेके चवनि था तव्हांखे त बाबा असां कारकर्दगी तमामु मुतासिर कोन आहे, उहा मुतासिर कोन कारकर्दगी जो इहो आहे जेको सचल में कमु थिया आहिनि। उहो ADP जो फंड आहे, 3-4 साल अॻु आहे। हिन टाउन चेयरमैन जे फंड मां इहो कोन ठहियो आहे। बाक़ी हुन 2-3 रोड पंहिंजी सोसाइटीज़ खे वैल्यूएबल करण जे लाइ, पंहिंजी सोसाइटीज़ खे जेको आहे सो पंहिंजो थोरो माना हथी ॾियण जे लाइ हुन जेको आहे रोड ठाहिया आहिनि। ऐं हुन रोडनि ते बि उहो सियासत बि करे थो, हुन रोडनि ते बीह करे जेको आहे सो इहो आवाम खे गुमराह बि करे थो। वक़्तु फ़ैसिलो कंदो, कंहिंजी न कंहिंजी त ज़िम्मेदारी आहे न, को न को इदारो त इनखे ऑन करे न। हीअ ऑन नथा कनि, हिननि जे माना जुडिक्शन में न आहे, हिननि वटि फंड्स न आहिनि, हिननि वटि हर शइ मौजूदु आहे पर कमु करण जो ॾांहुं कोन्हे को। ही नाअहल माण्हू असांजे टाउन जे मथां क़ाबिज़ थी विया आहिनि जाली मैंडेट जे ज़रिए, फार्म 47 जे ज़रिए। हिननि जो को स्टेक न आहे ऐं हिननि खे इहा ख़बर आहे त असां आवाम जे वोट सां अचूं कोन था। असां पंहिंजे जेको आहे सो तरीक़ेकार जेको हुननि वटि आहे जेको आहे सो असांजी दोस्तनि वटि हुन जो इलेक्शन खे रिगिंग करण जो, उहो हुननि वटि ॾांहुं अची वियो आहे। हुननि खे कहिड़ी परवाह आहे अवाम जे मसइलनि जी, हुननि खे कहिड़ी परवाह आहे त सीवरेज लाइन हल थी वञे। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हां हितां जे सियासी समाजी अॻुवाणनि ऐं उन खां अलावा हितां जा जेके बल्दियाती नुमाइंदा आहिनि उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिकिड़े पासे अवाम जूं दाऊं आहिनि त इलाइक़नि में जेको तरक़ियाती कमु आहे उहो नज़र नथो अचे, ॿिए पासे बल्दियाती नुमाइंदनि जूं इहे दावाऊं आहिनि त हिते सभु कुझु ठीकु आहे। हाणे फ़ैसिलो अवाम खे करिणो आहे त छा ठीकु आहे या अञा कुझु करण लाइ बाक़ी आहे। कैमरामैन जुनेद घुमरो सां गॾु इरफान आलमाणी, WTN न्यूज़, कराची।